लाड़काने में फ़रिश्ता नमूने गुम थियल नौजवान की बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ सुराब ख़ान लंचवाणी जे रवासिन मिसमात सिपाही मिसमात मुमताज़ ख़ातून ऐं ॿिनि फ़रिश्ता नमूने गुम थियल नौजवान दिलशाद लंचवाणी की बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब वाॾो एहतजाज कयो। उन मौक़े ते गुम थियल नौजवान जे वारिसनि धाईंदे चयो त नौजवान घरां बहराम स्टेशन तां घर जो सामान वठण लाइ पियो त वापसि न मोटियो आहे। संदसि चवणु हो त ॻोल्हा बावजूद नौजवान जो ॾस पतो न पइजी सघियो। कंहिं सां बि दुश्मनी नाहे। केस दाख़िल कराइण बावजूद पुलिस नौजवान की बाज़ियाबी लाइ मदद न पई करे। हुननि डीआईजी लाड़काणो ऐं एसएसपी कंवर शिदात कोट खे अपील कई त नौजवान की ॻोल्हा में मदद करे बेचैनी ख़त्म कई वञे।